अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा मल्हार हाणे आज़ाद थी करे रस बालाजी खान खे मारे छॾींदो। छा वरियल खान हाणे मल्हार ऐं रोशन खे आज़ाद करे छॾींदो। छा शेर दिल हाणे रस बालाजी खान मथां हमलो करे रस काबिल खे आज़ाद कराईंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल फहद बलोच खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वजह बेलस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों हमारे टाइम वेस्ट कोन कराए हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मल्हार ऐं रोशन जो जेको आहे पुलिस जे मथां घणो ज़ोर हूंदो ऐं हू पुलिस खे डाका ऐं दड़का ॾींदा त तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां वञी पंहिंजे पीउ से बालाजी खान खे चओ त हू असांखे आज़ाद करे। अगरि जेकॾहिं हू सॼी उमिरि असांखे जेल में रखियो त पोइ असां हितां बि ज़रूरु आज़ाद थींदासीं ऐं पोइ रस बालाजी खान ऐं तव्हांजो ज़रूरु सिर खणंदासीं ऐं पोइ तव्हांखे कॾहिं बि बख़्शे न कंदासीं। सूबेदार चवंदो त मल्हार ऐं रोशन तव्हां भले हिते कुॾो बहरहाल तव्हांखे आज़ाद करण वारो कोई न आहे, न ही तव्हांखे साथ ॾियण वारो कोई आहे। बस तव्हांजी सॼी उमिरि हिन जेल में गुज़री वेंदी। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त शेर दिल जेको आहे मिठल खान खे दिलासा ॾींदो। मिठल खान खे चवंदो त बस तूं परेशान न थी, तमामु जल्द मां इन रस बालाजी खान मथां हमलो करे तोहार बि धीउ राबेल खे उन खां ज़रूरु आज़ाद कराईंदुसि ऐं रस बालाजी खान खे अहिड़ो त सबक सेखारींदुसि जो आईंदा तुंहिंजी न्याणी राबेल मथां कॾहिं बि नज़र खणी न निहारींदो। मिठल खान चवंदो त शेर दिल मां वधीक बर्दाश्त करे नथो सघां। तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां मूंखे मुंहिंजी न्याणी आज़ाद करे ॾियो। अगरि जेकॾहिं तव्हां थोरी बि देरि कई त पोइ रस बालाजी खान हू कमीनो इंसान आहे, मुंहिंजे न्याणी सां कुझु बि करे सघे थो। शेर दिल चवंदो चाचा मिठल बस तूं परेशान न थी, अल्लाह कंदो त रस बालाजी खान राबेल सां ज़ुल्म न कंदो ऐं उनखे का नुक़सान पहुचाईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो वरियल खान जेको आहे रोशन ऐं मल्हार सां मिलंदो। उन्हनि खे चवंदो तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां परेशान न थियो। छो तमामु जल्द हाणे मूं पुलिस सां ॻाल्हायो त हू तव्हांखे तमामु जल्द हिकु ॿिनि ॾींहंनि जे अंदरि तव्हांखे आज़ाद करे छॾींदो ऐं पोइ तव्हां ॻोठ हलिया वञो। मल्हार चवंदो त वरियल खान इहा तव्हांजी महिरबानी थी, तव्हां असांजी मालिकी कई ऐं असांखे आज़ाद करण जो सोचियो। अगरि जेकॾहिं तव्हां असांजी मालिकी न कयो हा त पोइ असांजी सॼी उमिरि जेल में गुज़री वञे हा। दोस्तों उमीद त कहाणी खे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।